हुजूर निकाह जे मथे ते मोड़ बधा असां वरी घोट जे मथे ते मोड़ बधंदा ये घोट रिस केॾो भलो आहे सिंधी टोपी पातल अथसि ॿिया वरी घोट खे मोड़ बधंदा जहिड़ो मारनो ढाबो पीढ़ीअ ते कायो सिंधी आयो त अजरक पारायोसि टोपी पारायो सुभाणे त अजरक टोपीअ जो ॾींहुं आहे एकता जो ॾींहुं सिंध मुंहिंजी जिंद ऐं घोटकीअ जो टोपी हूंदो हूअं ई मशहूरु मां सऊदी अरब में तकी रखाई उते चयोसीं असां ॿुधो आहे त तव्हांजे सिंध जा माण्हू इस्लाम खां फिरी विया मूं चयो तव्हां ग़लति ॿुधो आहे सिंधियुनि जे टोपीअ ते नज़र कंदव तव्हांखे मुहम्मद जे दीन जो नक्शो नज़र सत जो सुभाउ कंहिंजे बि टोपीअ में मस्जिद जो मेहराब कोन्हे तुर्कीअ जी टोपी ॾिसो मलेशिया जी टोपी ॾिसो इंडोनेशिया जी टोपी ॾिसो जना कैप ॾिसो कंहिं में बि मस्जिद जो मेहराब कोन्हे पर सिंधियुनि जो टोपी आयो सिंधियुनि जे टोपीअ में मस्जिद जो मेहराब हाणे तुर्कीअ मां हिकिड़ी तबलीग जमात वारा आया लॉकडाउन खां पहिरियों उन्हनि हिकिड़ो साथी उन मूंखे चयोसीं मूंखे गाॾी ॾियो त मां सईदाबाद मां टोपियूं वठी अचां मूं चयो तूं महिमान मां तोसां गॾु थो वठां मूं सम्झो को 1000 ॿिनि जी टोपी वठंदो उहे पैसा मां थो ॾियां हुन चरे 60,000 जूं टोपियूं वठियूं मुंहिंजो हिते त मुंहिंजो पीउ बि कोन पुॼंदो पोइ मूं चयो तूं तुर्कीअ में थो रहे सिंधियुनि जे टोपीअ खे छा कंदे चई सॼी दुनिया में सिंधियुनि जी टोपी मूंखे वणंदी आहे छो त हिन मां मस्जिद जो मेहराब मस्जिद जो मेहराब तहज़ीब न घुरिजे ॿी काई आ तहज़ीब मदीने वारे जी छो भिटके दो गुमराह नथी वठरा मोहम्मद प्यार अल्लाह बरकत ॾे चनन खे कारी अब्दुल साहब खे मुफ्ती अब्दुल फताह के जो शादीअ जे मौके ते प्रोग्राम रखियो अथऊं बयान जो आलमन जो वो नाथ खान आयो आहे राशन मंगी सक्कर सलाम आहे इनके जो माइन सां मुंहुं ॾिनो अल्लाह मायूं सुधरनि न मुल्क सुधरे छो त असांजो रिमोट हिननि वटि ज़ाल मुड़ुस मां कमु कढंदी आहे 2 तरीक़नि सां या त मेहणो ॾींदसि तोखां त जुमो भलो 60,000 जो हिंदोरो वठी आयो तुंहिंजे घर त छिगड़ डुकी में खपाए वञी हिंदोरो वतई ॿिए ॾींहुं सुलेमानी चांहि पापनि सां वेठो या ज़ाल कमु कढंदी आहे रोई रोवण त माइन में फीड थियल ॿुध घोट हाणे मां सईदाबाद निकाह पढ़ियो कोई शायदि वकील पुछण विया त हिकिड़ो छोकिरो चरियो डोड़ंदो आयो चए कुआर रोए थी मुंहिंजो इहा अॼु थी रोए घोट खे ज़िंदगी रोइणो अल्लाह हुज़ूर फरमायो जे निकाह कयो न उन अब्दु दीन कायम कयो इज़ा तज़व्वजल अब्दु फ़क़त इस्तकमल निस्बत दीन ऐं हेल एॾो सीउ पवंदो आहे एॾो सीउ पवंदो आहे 55 सालनि जो रिकॉर्ड सीउ तोड़ींदो हेल 2 माण्हू सीउ खां बची सघनि था ॿिया ठुप मरी वेंदा हिकु सिरुनि जे बठे वारो ॿियो नई शादीअ वारो बाक़ियुनि जा सीउ कमल आहे नबी से फरमायो निकाह 4 ॻाल्हियुनि जे करे थींदो आहे तुनकिहुल मरअतु लिअर्बइन निकाह 4 ॻाल्हि लिमालिहा या त पैसे जे करे पैसे खे ॾिसी निकाह न कजो माल खे ॾिसी रिश्ता न कजो नवाज शरीफ अञा न्याणनि समेत लोड़े वपियो अल माल गातिन वराहिन माल सुबुह जो ईंदो शाम जो वेंदो माल ॾिसी रिश्ता न कजो वॾे हसब हा शायदि वकील पुछी आहे पहुची विया मां बयान ख़त्म कर बस मां ये हदीस पूरी क्या मूंखे अञा सक्कर कंहिं प्रोग्राम में वञिणो आहे असुल प्रोग्राम उहो पर साईं अब्दुल फताह जो मां चयो न मूं ठाहे सघियुसि मुंहिंजो मां इंशाल्लाह ज़रूर हाज़िरी भराए अल माल गादन वराहिन माल सुबह जो ईंदो शाम जो बि माल ॾिसी रिश्ता न कजो हिकु वले हसब हा खानदान ॾिसी बि रिश्ता न कजो खानदान ते बि ॾुखिया मुगलनि केॾो लोड़ियो वरी जमाल या हुस्न ई जमाल ॾिसी बि रिश्ता न कजो टे चौथो वले दीन हा तहां रिश्ते जो बुनियाद माल न हुस्न न खानदान न या रसूल अल्लाह रिश्ते जो बुनियाद फरमाया मोहम्मद जो दीन हुजे पाण फरमायो
दीनदार रिश्ता कजो, दीनदार रिश्ता मां मोहम्मद। वरी पूछूं या रसूल अल्लाह भला भली माई केड़ी आ? असां वटि भली माई आहे जेका मुड़स खे पिंगण जहिड़ो करे। या रसूल अल्लाह भली माई केड़ी आ? पाण फरमायूं जंहिंमें 4 खूबियूं। अल मरद इज़ा सल्लत खम्सा, वो औरत जेका 5 वक्त नमाज पढ़े, रमज़ान जा रोज़ा रखे, पर्दे जी हिफाज़त करे, मुड़स जो चयो मञे, अहिड़ी औरत खे अल्लाह फरमाईंदो जन्नत जा 8 दर खुलिया पिया थी, जंहिंमां वणई त मां जन्नत में आ। दुआ कयो कारी अब्दुर्रहीम जे निकाह खे अल्लाह अर्श ते क़बूल, अल्लाह इन जे निकाह खे हुजूर जे उम्मत जे वधण जो ज़रियो। अल्लाह जे आदम अलैहिस्सलाम ऐं अम्मा हवा सां जे दरमियान मोहब्बत पैदा कई, जे इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं अम्मा हाजरा सां जे दरमियान, जे असांजे नबी अलैहिस्सलाम ऐं उम्महातुल मोमिनीन जे दरमियान मोहब्बत, जे सोने अली रज़ी अल्लाह अम्मा खातून जन्नत सां जे दरमियान मोहब्बत पैदा कई। अल्लाह इन्हनि भलनि निकाहनि जे सदके कारी अब्दुर्रहीम जे निकाह खे अर्श ते क़बूल फरमाए, इन जे निकाह खे हुजूर जे उम्मत जे वधण जो ज़रियो बनाए। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह।